पंहिंजी अकेला ई असां विढ़ा पई। न ॼाण त क़िस्मत में अञा अलाए केतिरूं ठोकरूं लिखियलु आहिनि। मुंहिंजी क़िस्मत ख़ुशियुनि ते खिलियल ई न आहे। हा मां कॾहिं कॾहिं मां बि इहो ई सोचींदी आहियां त तुंहिंजे हिसे जूं ख़ुशियूं केॾां वयूं। अम्मा मूंखे तोसां हिकिड़ी सलाह करणी आहे। मां सदको वञां, ॻाल्हि कर। इहो ई त सम्झ में नथो अचे त मां तोखे कीअं सम्झायां, कीअं ॻाल्हि कयां। उहा अम्मा अहिड़ी ॻाल्हि आहे छा जो तूं मूंखे सम्झाइण में बि हबक महसूस थी करे? हा मां ॻाल्हि ई अहिड़ी आहे न। वरी बि ॻाल्हि कर अम्मा। अम्मा मूंखे ईअं थो लॻे ॼण जॾहिं मां राति जो सुम्हंदी आहियां ईअं महसूस थींदो आहे ॼण मूंखे कोई डिॼाए थो। डिॼाइण जी? अम्मा अलाह साईं पनाह ॾींदो तोखे वहम थी पियो आहे। ॿी का अहिड़ी ॻाल्हि नाहे। तोखे जॾहिं ईअं महसूस थिए न त तूं कलमो भरे सुम्ही पव। अम्मा केॾी महिल ईअं लॻंदो आहे ॼण कारे लिबास में कोई मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। बसि अम्मा बसि, मूंखे इहे ॻाल्हियूं न कर। मूंखे ख़ौफ़ पियो थिए। सुभाणे मां साईंअ खां तोखे तावीज़ कराए ॾींदमि, तूं उहो पाए छॾिजांइ। बुरे पाछे खां तूं बचियल रहंदीअ धीअ। अदी तव्हां ॿिन्ही जे नज़रुनि में मां वॾो कमीणो ऐं पहिरें नंबर जो ठॻो आहियां। पर अदी जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कंदो न त जेका तव्हांजी छोकिरी आहे न, छा ॿुधाए, असांजो घर में रहण बि आराम करे छॾियो। इन करे तव्हांखे हिते मां चवण आयो आहे त तव्हां हुनखे सम्झायो त घर में इज़त सां रहे ऐं असांखे बि इज़त सां रहण ॾे। ॾिसो न दी, पंहिंजा पाण में सुभाणे का हेठां ई थिए का मथां ई थिए या मां को जज़्बात में अची हुनखे को ओलो सोलो धकु हणी विझां, तव्हांजा त हथ मुंहिंजे ॻिचीअ में पवंदा। इन करे मुंहिंजी सुहिणी सलाह इहा अथव त पंहिंजी छोकिरीअ खे वठी अचे हिते रहायोसि। अलाह ना ख़ैर कंदा। अदा कूंज जी धां वञी हुनजे मुड़ुस खे ॾे। असां कूंज जी शादी कराए छॾी ऐं शादीअ खां पोइ असांजा हथ कटिजी विया कूंज मां। वाह दीवा, वॾी हिकुलारी ॻाल्हि करे छॾी। हाणे तव्हांजा हथ कटिजी विया, हाणे सुभाणे को ओलो सोलो ॾंडो हणी वियासीं या को धकु हणी का ॼख बांह पंहिंजी खट ते विहारे छॾियासीं, पोइ तव्हां छा पाठ करे वेही रहो? जड़ा खान छोकिरीअ सां पाणा ॾिनी आहे, को नोटनि ते कान ॾिनी आहे जो निंधड़को करे छॾे ईंदासीं हुनखे। ज़ाहिर आहे जेकॾहिं हुनखे कुझु थियो त हुनजी पोइवारी त ज़रूरु कंदासीं न। बाबा इन करे त मां तव्हां ॾे दाह खणी आयो आहियां त तव्हां हुनखे आराम सां सम्झायो त वॾनि जी इज़त करे, इज़त सां पंहिंजे घर में रहे। सॼो ॾींहुं छोरीअ जा हथ मुंहिंजे ॾिड़ीअ में, बसि ईअं थोरो खणी थो चवांसि त बसि घुटो ॾेई अचिणी बसि। तोखे छा ॿुधायां, ही मूंसां वॾो आहे। इन करे मां तव्हांखे चवां थो त महिरबानी करे बाहूं थो ॿधाव त छोकिरीअ खे वठी अची हिते रहायोसि, मुंहिंजे मथां एहसान कयो, एहसान। अदा जेकॾहिं त तव्हां हुनखे कुर्ब ऐं मोहबत सां सम्झाईंदो त उहो सम्झी वेंदी। जेकॾहिं न तव्हां हुन सां छेड़ो कंदो ऐं परेशान न कंदो त हो त छिती थींदी न। अदे इहो लेक्चर बेक्चर मूंखे न ॾे, बसि मूं ते इहो एहसान कर, थोरो कर, असांजे वॾनि ते थोरो कर, पंहिंजी छोकिरीअ खे सम्झाए। सम्झाईंदासीं असां हुनखे बि सम्झाईंदासीं, पर तव्हां बि प्यार मोहबत सां त पेश अचो न। ॻाल्हि ॿुधायां सॼी, जेकॾहिं न सुबुह शाम तुंहिंजी छोकिरीअ खे पहिरें पिया पवंदासीं हुन जादू ऐं मां, तॾहिं बि छोकिरी तुंहिंजी सुधरण वारी आहे कान, बूटी कान अथसि सुधरण वारी। इन करे या मुंहिंजे मथां कयो भलाई, हुन छोकिरीअ खे सम्झाए अची हिते पाण वटि रहायोसि। इहा मुंहिंजे मथां एहसान मञी थी तव्हांजी। इन करे तव्हां ॿई मुंहिंजे मथां कयो भलाई, छोकिरीअ खे सम्झाए अचे हिते वठी अचोसि, न त हर उमिरि छोकिरी मुंहिंजे हथां मरी पवंदी, खून मुंहिंजे ॻिचीअ में पवंदो पीढ़ीअ में। असां तव्हांजे करे दिलबर वारनि सां भिटायोसीं, वरी तव्हां ई असांजी ॻिचीअ में लॻाओ। चइबो त हाणे असांजा पलांद तव्हां कंदा। पलांद खणी न कयूं, हिकु ई जुई जा आहियूं, पोइ बि पाण खणी दुख सुख में हिक ॿिए जे कम त अची सघूं था। जेकॾहिं हुन ॾींहुं मिठल ऐं वरियामान सां गॾिजी असां दिलबरनि खे न रोकियूं आहे न,
हणी गुलूअ जा धाणा कढी विझना। अदा ही छा पिया चव? अदा ही सच था चवनि। उन दिलबर वारनि खे हिननि ई रोकियो। उन ॾींहं खां पोइ दिलबर वारा असांजे असुली हथ धोई पोयों पइजी विया आहिनि। तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए त हिन वक़्तु हू असांखे किथे मिलंदा? असांखे ख़बर न आहे त हू हिन वक़्तु किथे मिलंदा, पर अक्सर हिते ईंदा वेंदा आहिनि। सरवर मुंहिंजो नंबर अथई? न। हाणे ईअं कर, असांजो नंबर लिखी छॾ। जीअं हू तोखे मिलनि न, असांखे कॉल करे ॿुधाइजांइ। नंबर ॿुधायो। हा लिख। तव्हां सिर्फ़ उन्हनि जे अचण जो इतलाह ॾिजो, बाक़ी मुंहुं असां उन्हनि खे पाण ॾींदासीं। ठीकु आहे गुलो, जीअं ई दिलबर वारा असांखे मिलिया असां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। जेकॾहिं मिली विया न त उन्हनि सां अहिड़ो होशियार कंदासीं जो ॿीहर हिन तर में अचण जी कॾहिं बि कोशिश न कंदा। असां बि तव्हां सां गॾु आहियूं, पोइ हिते कोन हटंदासीं। उन्हनि जे लाइ असां ॿई काफ़ी आहियूं। सिर्फ़ु हिकु भेरो रुगो रुख चढ़नि, ॾिसजांइ त उन्हनि जो कहिड़ो था होशियार कयूं। बाबा तव्हां पंहिंजो पिलो करे छॾिजो। तव्हां सुभाणे चो त मोचे करे तव्हां ॾंज में अची आहियो। छा वरी छा करण वारो आहीं तूं? कुझु न कुझु त ज़रूर कंदुसि। समझा थो त तुंहिंजो छोकिरो असां सभिनी खे टंगराईंदो। सभु कंहिंखे पंहिंजा पिरका टंगराईंदा। कहिड़ा असांजा पेर ख़राब आहिनि? हा, कहिड़ा पेर ख़राब आहिनि जो असां टंगवासीं? मां ॿिनि ॾींहनि में सदुर खे खणी वञी कोर्ट में निकाह विचराईंदुसि। अदा जेकॾहिं न तो ईअं ई कयो त सुल्तान वारा असां सभिनी खे ॿधी खणी वेंदा। अॻु में ई हो राणीअ वारी ॻाल्हि ते कावड़ियल आहिनि। जेकॾहिं मथां न वरी तो ईअं कयो त हो असांखे कॾहिं बि बख़्श कोन कंदा। अदी सही थी चए। वरिया जो ॿियो कहिड़ो कमु आहे? हिन जो कमु ई असांखे टंगराइणा। मां बि नथो चाहियां त तव्हांखे टंगरायां। तूं जेकॾहिं नथो चाहीं त पोइ असांजो चवणु छो नथो वठी? बाबा मां तव्हांजो सभु चवणु वठंदुसि। जेकॾहिं तव्हां चवंदो खूह में टपो ॾे न त खूह में टपो बि ॾींदुसि। बगा ॿी जॻह ते शादी कॾहिं बि कोन कंदुसि। ऐं जेकॾहिं शादी कंदुसि न त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सदोरी सां। वरिया तुंहिंजे लाइ कुंवार ॻोल्हियूं था, सदोरीअ खां बि वधीक सुहिणी हूंदी। जेकॾहिं मुंहिंजे लाइ तव्हां का परी बि हथु कंदो न त मां इनकार कंदुसि। तूं बि दुश्मननि जे दर ते वञी दिलि हाराई। जेकॾहिं ॿिए हंधि इश्क करी आहे त मेड़ मिथू करे संग वठूं था न, पर इहे ज़ालिम त हा ई नथा कनि। ऐं तूं मूंखे ॿुधाए त मुंहिंजो वस हुजे त मां उहो ई कयां न। पर तूं त पंहिंजो ज़िद छॾे ई कोन थो, पंहिंजे ज़िद ते अड़ियो बीठो आहीं। बाबा इन बारे में मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। ॿीहर दुश्मनी जी बाहि खे भड़काइण थो चाहीं छा? जेको बि थियो न हाणे ॾिठो वेंदो। बाबा खटखटाए छा? सावण ही कॾहिं बि कोन मुड़ंदो, ही न मुड़ंदो। मां त चवां थो त सुल्तान वारनि ॾे भलो साईं खणी वञो। तॾहिं बि सुल्तान वारा राज़ी कोन थींदा। जेकॾहिं इज़त सां राज़ी नथा थियनि न पोइ बदनामी उन्हनि जो मुक़दर हूंदी। अदा तूं राणी खे ॻोल्हण में नाकाम वियो आहीं। मूंखे त तुंहिंजे मथां पूरो भरोसो हुयो त तूं राणी खे ॻोल्हे लहंदे, पर न मुंहिंजा भाउ, मां ग़लति हुयुसि। तव्हां मुंहिंजे लाइ कुझु बि नथा करे सघो। असां तुंहिंजे लाइ छा न कयो? दादनि खे ॿधी खणी आयासीं, उन बि कुझु न ॿुधायो। ॿियो असां तुंहिंजे लाइ छा कयूं? ॿुधाए त छा कयूं? बसि मूंखे रुगो मुंहिंजी मस्तानी घुरिजे। अदा कीअं बि कर, कुझु बि कर, पर मूंखे मुंहिंजी मस्तानी आणे ॾे। अदा उनजो जेकॾहिं ॾस पतो नथो पए त पोइ असां छा कयूं? हिन जो मक़सदु हाणे मां राणी खे विसारे विया ऐं हुनखे ॻोल्हण बंदि कयां। असांजी इज़त ते ॿियनि जे दरनि ते रुलंदी ऐं असां सवड़ विझी सुता पिया हुजूं। इन में ई असांजी इज़त आहे। माण्हू वाह कंदा त सुल्तान वारनि कम। अञा ॻोल्हा ख़तम न आहे कई। तूं ना उमीद छो थियो आहे मुंहिंजा भाउ? आसरो ऐं उमेद कीअं न लाहियां मुंहिंजा भाउ। अञा त तव्हांखे ॿ आना बि ख़बर नाहे पई त राणी आख़िर केॾांहुं वई। घर बार शहर ॻोठ सभु कुझु त ठहियो, पर तव्हांखे इहा बि ख़बर नाहे पई त राणी उत्तर वई या ओलह वई। वसां त मूं बि नाहे कटायो।
ॾींहुं राति भॼ डुक में लॻो पियो आहियां। जेकॾहिं राणी नथी मिले त इहा बदनसीबी तुंहिंजी चइबी। हाँ मुंहिंजा भाउ, मां त आहियां ई बदनसीब। जेकॾहिं मां नसीब वारो हुजां न त मुंहिंजी राणी कॾहिं बि मूंखे ज़हर न पियारे हा। गुलू, तूं सम्झाए इन चरे खे, तूं सम्झाए इनखे दिलासा ॾे। अदा मां छा सम्झायांसि? ही ओस ताईं न सम्झंदो जेसि ताईं हिनखे मस्तानी न मिलंदी। जेकॾहिं मस्तानी न मोटी आई त पोइ छा ही सॼी ज़िंदगी ईअं रोईंदो रहंदो? अदा जेकॾहिं मुंहिंजे मुक़दर में लिखियल ई रोअण आहे न त मां रोअंदो रहंदुसि। बाक़ी जेकॾहिं न मुंहिंजे मथां मालिक महिरबान थियो ऐं हिक न हिक ॾींहुं मुंहिंजी मस्तानी मोटी आई त मां पंहिंजे हिन अंगण ते ख़ुशियुनि जी महफ़िल सजाईंदुसि। ॾिस मिठल, अॼु घर में केॾो सुकून आहे। जॾहिं मामा मामी घर अचनि था त बाहि बारे था ॾियनि ऐं पोइ अहिड़ो लोड़ था करनि त दिलि थी चए त बर मुंहुं करे हली वञा। रुगो अम्मा ऐं बाबा जो ॾोह बि नाहे। कुंज तो बि घर जो माहौल घणो ई ख़राब कयो आहे। इहा मूंखे ख़बर हुई त तूं मूं ते ई ॾोह ॾींदे। जॾहिं अम्मा ऐं बाबा घर में हूंदा आहिनि त मां तुंहिंजो ई पासो वठंदो, पर हाणे हू घर न आहिनि तॾहिं तो तोखे चवां। कुझु सच इहो आहे त हिन घर जो घणो माहौल तो ई बिगाड़ियो आहे। मां इन करे झेड़ो थी कयां, मामा ऐं मामी मुंहिंजी मिल्कियत तबाह करे छॾियनि, इन जे करे मां छिती थी थियां। मुंहिंजो ॾाज मिलियल सोन सभु लिकाए छॾियो अथनि। मूं शादी वारी राति ज़ेवर पाता हुया, वरी इन्हनि खे लाहे ॾिना, अञा ताईं मूं ॾिठा ई न आहिनि। अलाए काॾे करे छॾिया अथनि। हाणे तूं ई ॿुधा, मुंहिंजो अंदरि सड़े या न, झेड़ो कयां या न? जेकरे ज़िंदगी आहे त अलाह कंदो ज़ेवर ॿीहर बि ख़रीद करे सघूं था। बाक़ी ॾिस, इन्हनि जे करे तूं घर जे माहौल खे एतिरो न बिगाड़ जो असां पाण में गॾु रही बि न सघूं। मिठल, सच इहो ई आहे त मामा मामी चाहिनि ई नथा त असां उन्हनि सां गॾु रहूं। इन करे घर जो माहौल बिगाड़ियो वेठा आहिनि। मां चवां थी अम्मा ऐं बाबा जे घर था हलूं ऐं उते हली उन्हनि सां गॾु था रहूं। न कुंज न, मां अॼु बि तोखे चवां थो ऐं मां तोखे अॻु बि चयो आहे, मां साहुरनि जे दर ते कॾहिं बि न रहंदुसि। इहो तुंहिंजो अजायो ज़िद आहे। गौराम एतिरा ॾींहं उते रहियल हुयो, माण्हुनि उन्हनि खे कहिड़ा ताना आया जो तूं माण्हुनि जे ताननि मेणनि खां ॾिटी थो? माण्हुनि जे ताननि जी मूंखे का परवाह कोन्हे का, पर मुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे त मां पोड़े माउ पीउ खे छॾे पंहिंजो घर छॾे ऐं वञी साहुरनि जे दर ते रहां। इहो कॾहिं बि न थींदो। मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजी कॾहिं बि इज़त न कंदे ऐं ना ई मुंहिंजो चवण कंदे। मां त सफ़ा लोह थी वियो आहियां। हिकु तरफ़ अम्मा ऐं बाबा, ॿिए तरफ़ हीअ। न हीअ ई थी मुंहिंजी ॻाल्हि सम्झे, न ई हो था सम्झनि। वञा त मां वञा काॾे? सावण यार तू में तो को हाल ही कोने पियो। वो सुल्तान वारा वनवा में वेठल छोकरी उतारे विया ऐं तो कुछ भी न कयो। जड़ा तू छोकरिया वारसन है, जेकर रिश्तो न था ॾियनि तो उन्हनि खे छा थो करे सघिजे? सावण खुदा न खास्ता जेकर मुझे छोकरे सां अहिड़ी हालत थिए हा न, अब ते छा कयां? वञी कोरट सगोरीअ जो दर वसाया। यार तो में तो को लोले जो लूण ही कोने, तो कुछ बि कोन कयो। पर कोरट में वञण सां छा थिया? छा वरी छा थिए हा? अरे सुल्तान वारनि जो ढींको ढेरी थी वञे हा। बाबा ने छोकरे जो सब कुछ थी वञे हा, छो त छोकरी तुझे पुट खे चाहे थी। ऐं ॿी ॻाल्हि त छोकरी बाबा वात वकील आहे। थोड़ी बि ज़बान कोरट सगोरी में खोले हा न त रिश्तो उन्हनि जा वॾा बि तोखे ॾियनि हा। सावण मां त चवां थो त अञा वक़्तु वियो न आहे। तूं हीअं कर जो हिकिड़ो सुठो वकील हथ कर, पोइ वञी कोरट सगोरीअ में केस दाख़िल करे। जड़ा कान तूं आ बादशाह माण्हू, मां किथे बि वञा पर सुल्तान वारा असांजे संग कोन ॾींदा। संग कोन ॾींदा? ऐं छो न ॾींदा संग? उन्हनि जा वॾा बि संग ॾींदा, पर तो में थूम ई कोन था ॾिसनि, केॾा मिलंदी संग? जेकॾहिं मूं में हाल कोन्हे जड़ा कान, तूं असां सां भलाई कर ऐं मुंहिंजे पुट लाइ इहो संग कढी ॾे। सुभाणे वञी सुल्तान वारनि सां ॻाल्हाए ऐं उन्हनि ते ज़ोर रख। अड़े जेकॾहिं संग इज़त सां ॾियनि हा न त छोकिरीअ खे इज़त मां कोन उथारनि हा। ॼाण कान
जेको भी केस ते ख़र्च आयो न वो मां कंदुसि, पर तूं अॻियां थी ऐं सुल्तान वारनि खां इहो संग कढी ॾेखार। तूं हाणे ईअं कर, तूं हल सुभाणे मूंसां शहर ॾे, सुठो को वकील था हथ कयूं, फसायूं था हुनखे केस ऐं वधीक सलाह मशवरा उहो पाण ई ॾींदो। ॾिसजां त कीअं थो इड़तियूं फिरतियूं हणी ऐं कम खे पटे, बाक़ी वरी पैसा वरी छा ज्यादा वठनि, इन ई कम जा था वठनि था। ठीकु आहे जाड़ा खान, अॼु खां पोइ मां तोजे कठायां, बस सिर्फ तूं सुल्तान वारनि खां इहो संग कढी ॾे। सावण जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त पोइ मां इन्हनि सुल्तान वारनि जो करे थो ॾेखारियां डींगो ई ढेरी। छोरी तू हिते वेठी पोज़ हाणी, हां इहो घर जो कमकार केर कंदो? हाणे हल हली घर जो कमकार ॾिस, घर संभालणो अथई न। जेको मूंखां पुॼे थो न तेतिरो त मां कयां थी, ॿियो पंहिंजो मथो फाड़ियां छा? अड़ी मथो त तुंहिंजो मां फाड़ींदसि, जेकॾहिं घर जो को कमु रहिजी वियो त। चाची खुदा जो वास्तो अथई, छो भला मुंहिंजे पोयां पई आहीं? अञा त इहा शुरूआत अथई। गौराम जो हुकुम आहे त दुआ सॼे घर जो कमकार कंदी, जेकॾहिं तो इनकार कयो न त गौराम खां इहे सॼे जिस्म तां खल लाराए छॾींदी सही। अड़ी मां चवां थी हल मूंसां गॾु, सॼे घर जो कमकार पियो अथई, मानी पचाणी अथई, हल हल मूंसां गॾु अच, अच तोखे ॾेखारियां त कमु कीअं थो थिए। सदोरी तुंहिंजी सॼी ज़िंदगी हिन घर में ख़तम थी वेंदी, बाक़ी तुंहिंजा भाइर तुंहिंजो कदुर कोन कंदई। पोइ छो भला पंहिंजूं ख़ुशियूं पंहिंजे भाइरनि जे लाइ छो थी कुर्बान करी? सदोरी हुननि बि तोसां कई आहे, हाणे तूं बि करे ॾेखारी ऐं हिकु दफ़ो इहो साबित करे ॾेखार त तो मथां ग़ैबात जो असर आहे। पोइ जीअं तूं हुननि खे चवंदी तीअं कंदा। नानी सियाणी, मुंहिंजा भाइर कॾहिं बि यकीन कोन कंदा त को मुंहिंजे मथां फ़क़ीर जो सायो आहे। हू यकीन वाकई कोन कंदा, पर तूं हुननि खे यकीन ॾियारा त तो मथां ग़ैबात जो असर आहे। न, मां इहो नथी करे सघां। तूं सभु कुझु करे सघी थी, हूअं बि तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद आहे। उहो त आहे, ईअं सम्झ त मूंखां जीअण जो हक़ ई खसियो वियो आहे। कुझु ॾींहं तोखे परेशानी थींदी, बाक़ी पोइ तुंहिंजा भाइर ई परेशान थींदा, पंहिंजी जान छॾाइण में पूरा हूंदा तोखां। पोइ जेको तूं हुननि जे मथां हुकुम हलाईंदी न उहो तुंहिंजो पूरो पियो थींदी। न, इहो सॼो ड्रामो मूंखां न थींदो। पहिरियां घटि था कयूं, हाणे वरी जिन वारो न, मूंखां न थींदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ऐं उन ते अमल कर। हाणे सम्झी मुंहिंजी ॻाल्हि? ठीकु आहे नानी सियाणी, आहे त मुश्किल, पर दुआ करे छॾिजांइ त मां पंहिंजे मक़सद में कामयाब वञा। कामयाब वेंदी, ज़रूर कामयाब वेंदी। मां सदको वञे तोखे त ख़बर आहे न, मां सियाणी हाणे विझां थी तुंहिंजे ॿाहिरनि जे रधे पके में पाणी। दोदा, मां चाहियां थो त इन दुश्मनी खे हिते ई ख़तम कयूं, इहो ई तव्हांजे लाइ बहितर रहंदो। सुल्तान सां एतबार ॾियण लाइ तयारु हुयासीं, पर तव्हां असांजी ज़बान मथां एतबार न कयो, ऐं पोइ बि तव्हां नाहक असांजे भाउ खे खणी वियो ऐं उन मथां तव्हां ज़ुल्म कयो। हाणे हुनजो हिसाब किताब केरु ॾींदो? हाणे हुनजो हिसाब किताब तव्हांखे ई ॾियणो पवंदो। दोदा, हिन जी मलम पट्टी ते जेको बि ख़र्च आयो उहो ख़र्च असां तव्हांखे भरे ॾींदासीं। सुल्तान तूं हाणे हीअं कर, गुलू ॿ टे ॼाणा असांखे ॾे, जेको बि हिन ते मलम पट्टीअ जो ख़र्चो आयो न उनजो असां तोखे डबल करे ॾींदासीं। छा चई? हाँ, तूं एॾो ठाको कॾहिं खां वठी थियो आहे? बस कर, कया इन कम किटली चल बकरी धनारन जा धक। मल्हार रोक पाण खे, रोक त कया इन हिते जो ते पूरो। इन जो मतलब त तव्हांखे झेड़े जो वॾो शौक़ु आहे। सुल्तान, अॾु आयूं तुंहिंजा भाइर था ॾेखारनि, छो जो हिननि खे सटको आयो ई न आहे। तूं असांखे धका न ॾियां, तूं न त तूं छा कंदे? तुंहिंजी औकात छा आहे मुंहिंजे साम्हूं? तव्हांखे कुझु नथो चवां त वञो था आकड़बा। तव्हांखे शायदि इहा ख़बर न आहे त नाग जो ॾंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। सुल्तान, तुंहिंजा इहे ॿई भाइर ओसी ताईं न सुधरंदा जेसी ताईं हिन ॿिन्ही जो कमु किटली न कंदुसि। मोकल आहे तव्हांखे, जेको करणो अथव न करे वञो। हाणे तव्हांखे
तमाम जल्द खबर पइजी वेंदी त जवाननि जे पादर में केतिरो असर आहे।